भाई बादी शहर जा रहवासियों, गोरख जी 6000 एकड़ जमीन कंपनी हवाले करण खिलाफ अवामी तारीख तरफा अज तमाजे शहर में ही मार्च कयो पियो वञे। अचो इन मार्च जो साथ ॾियो त जीअं पंहिंजो गोरख बचायूं, पंहिंजे काछे खे बचायूं। ओ सिंध जथींदी रेगिस्तान, कटलारी वाज़े करे ऐलान। 150 सालनि खां वठी सिंध जे पाणी ते धाड़ो आहे। अॻ में बेटे दरिया अयूबे दौर में पीपल्स पार्टी जे हुक्मरान ज़ुल्फ़िकार भुट्टो भी उन में शामिल हुयो। जे उहे टे जेके दरिया ख़ता उन में सिंध जी का भी नुमाइंदगी कोन हुई। उन खां अलावा हींअर भी जेके 6 केनाल कढनि था पिया, जॾहिं 6 केनाल निकिरंदा त पुछड़ी ताईं सिंध जो पाणी उहो हिते कोन पहुचंदो। अगमी डेल्टा असां वटि हेठि 3-4 ज़िला तबाह थी चुका आहिनि। हे वधीक तबाही बर्बाद थींदा। हीअ जेकी ग्रीन बेल्ट जे नाले सां जेकी ज़मीन हिननि धारनि खे ॿाहिरि मुल्क ॾेई छॾी आहे, हिते असांखे पंहिंजी धरतीअ ते बेघर करे छॾींदा। असां सां फ़लस्तीन जी अहिड़ी हशर कंदा। फ़लस्तीन अहिड़ी त को मिसाल कोन, पर असां मिसाल जीअं उन्हनि सां कनि था असां सां बि ईअं कंदा। हींअर सिंध सरापा एहजाज आहे। सॼे मुल्क में ख़ासि करे सिंध में सरापा एहजाज आहे। हर हंधि असांजा मार्च आहिनि ऐं जेकी सिंध जी अधु आबादी आहे सिंधियाणी तहरीक उहा निकिरी चुकी आहे। हीअ यादि रखनि त पीपल्स पार्टी जीअं 16 सालनि खां तबाही बर्बादी कई आहे, हिननि बर्बादी त 50 सालनि खां कई आहे। सिंध खे नुक़सानु ॾिनो आहे, पाकिस्तान खे नुक़सानु ॾिनो आहे, जमहूरियत खे नुक़सानु ॾिनो आहे, पर हींअर वधीक जेकी तबाही बर्बादी कनि था हीअ सिंध जी अधु आबादी सिंधियाणी तहरीक हीअ ॿाहिरि हिननि खे इहो कॾहिं करणु कोन ईंदा। सिंधियाणी तहरीक जे तरफ़ खां दो ब्रह्माणी खां वाही पांदी ताईं शार्ट मार्च कढियो वियो आहे। हीअ जेका असांजी सरकार आहे, वफ़ाक़ी सरकार, सिंध सरकार, उन पंहिंजे कुर्सियुनि जे एवज़ सिंध जूं ज़मीनूं धारियुनि कंपनियुनि खे ॾेई छॾियूं आहिनि। हींअर तव्हां मीडिया जा ॿाहिरि आहियो, तव्हांखे ख़बर हूंदी त DCs खे नोटिस निकिता आहिनि त गोरख जी जेका ज़मीन आहे, जेके धारिया कंपनी वारा माण्हू अचनि था, जेके धारिया एजेंट अचनि था, उन्हनि जी तव्हां हिफ़ाज़त लाइ सिक्योरिटी ॾियो ऐं ज़मीनूं ॾियो। हीअ असांजो तारीख़ी वतन भुॻड़नि मिठ ते विकिणी रहिया आहिनि। ज़रदारी माफ़िया लाइ, ज़रदारी टोले लाइ ऐं मुराद शाह लाइ, बिलावल ज़रदारी लाइ हीअ वतन हिकिड़ो वखर आहे जेके खपाइनि था पिया। पर असां सिंध जूं न्याणियूं ऐं पुट उन्हनि खे ॿुधाइणु चाहियूं था त सिंध असांजो तारीख़ी वतन आहे। असां गोरख, काछे, कारूंझर, खीरथर सिंध जो इंच इंच जी हिफ़ाज़त कंदासीं, तव्हांखे विकिणणु न ॾींदासीं। ॿियो सिंधु दरिया ते 1.5 सदी खां अॻु में पाणी ते धाड़ा हया विया आहिनि। हींअर 6 नवां केनाल जो ऐलान करे ज़रदारी जे ते सयूं करे असांजे जेको नस्ल कुशी पियो करे ऐं हीअ हिकिड़ो इंतिहाई ख़तरनाक यज़ीद आहे जेको 7 करोड़ सिंधियुनि खे जे बचड़नि खे पाणी लप लाइ तरसाए मारण जो हिकिड़ो मनसूबो तयारु करे उन ते सही कई अथई। असां 6 केनाल ईअं सम्झूं था त हे सिंधी अवाम जे डेथ वारंट ते आसिफ़ ज़रदारी सही कई आहे पंहिंजे कुर्सी एवज़। शार्ट मार्च आहे ऐं अवामी तारीख़ जो, सिंधियाणी तारीख़ जो हीउ नज़रियो आहे रसूल परीज जो, जंहिं असांखे ॼाण ॾिनी आहे, जंहिं असांखे वाट ॾिनी आहे। पर हिननि गोरख खपाए छॾी, हे काछे जी ज़मीन जेका बि आहे हिननि खपाए छॾी, कुझु बि कोन छॾियो अथनि। इन जे हवाले सां अॼु निकिता आहियूं। इहो जो माण्हू हे सभु उथी पिया त पोइ त हीअ ज़मीन कान वेंदी। अगरि सुजाग न थिया, न उथिया त ज़मीन हिननि खां वेंदी। हे ज़रदारी खपाई आहे, बिलावल खपाई आहे ऐं मुरादली शाह खपाई आहे। हिननि जो छा हिननि असांजे मढ़नि ते कर रहियो आहे जेको हीअ खपाए छॾियूं ज़मीनूं, ॿनियूं, सभु कुझु। हे बजट सभु खाई विया, गोरख जी बजट खाई विया, रोडनि जी बजट खाई विया, इस्पतालनि जी बजट खाई विया। हे लूसी वॾेरा, पर हाणे छा चवनि। अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक तरफ़ां तव्हां ॾिसो पिया, समूरी मीडिया ॾिसे पई त मुसलसल असीं एहतजाज में आहियूं। ऐं हीउ जेको नओं ऐलान थियो आहे, 6 केनालनि जो ऐलान थियो आहे ऐं उन खां अलावा जेका ज़मीन आहे कारपोरेट फार्मिंग जे हवाले सां जेका ज़मीन ॾिनी पई वञे, उन हवाले सां असीं मुसलसल एहतजाज में आहियूं। तव्हांखे यादि आहे त हिते असां 4 साल पहिरीं काछो बचायो, सिंध बचायो कॉन्फ्रेंस कई हुई ऐं असां इहो सॾु ॾिनो हो सिंधी माण्हुनि खे त अचो पंहिंजूं ज़मीनूं बचायूं, अचो त पंहिंजो काछो बचायूं, अचो त पंहिंजी धरती बचायूं। ऐं पोइ तव्हां उहो ॾिठो त हिन वक़्तु 6000 खां वधीक जेका ज़मीन आहे गोरख जी, उहो पीपल्स पार्टी जे हुकुमराननि उहा ॾेई छॾी आहे कारपोरेट फार्मिंग ऐं ॿियनि मामलनि में। ऐं उन खां सवाइ जेको असांजो पाणी आहे, जेको असांजो साह पस आहे, जेको असांजो जियापो आहे, जेको सिंधु दरिया ते असीं जीऊं था, उन सिंधु दरिया जो पाणी आहे उहो ॿधो पियो वञे। उन ते चोलिस्तान कैनाल ऐं ॿिया जेके
ॿिया केनाल 6 ॿिया नवां केनाल कढिया पिया वञनि। तंहिंजे करे असीं सम्झूं था त इहो असांजे वजूद ते वार आहे, असांजो पाणी खसियो वेंदो, असांजी धरती खसी पई वञे। असां मुतालबो था करियूं त जेका SIFC जी जेका एक्ट आहे उहो समूरो ख़तमु कयो वञे। जेके गैर आइनी ऐं गैर क़ानूनी इदारा जोड़िया विया आहिनि, जेके सिंध खे तबाह ऐं बर्बादु करण जा जेके इदारा जोड़िया विया आहिनि उनखे फौरी तौर ते ख़तमु कयो वञे। जेके नवां केनाल जोड़ा पिया वञनि उनखे फौरी तौर ते ख़तमु कयो वञे ऐं सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वञे। ऐं जेके ज़मीनूं आहिनि अटे लटे ऐं अॼु जा जेके हुकुमरान जिन ऐलान कया हुआ उन ते अमल करण जे बदिरां ज़मीनूं ॿियनि कंपनियुनि खे ॾिनियूं वञनि। उहे हारनि ऐं मज़दूरनि खे ऐं मक़ामी हिते जे माण्हुनि खे ज़मीनूं ॾिनियूं वञनि।